ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। ਸਤਨਾਮ ਸ੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਜੀ। ਗੁਰੂ ਸ਼ਾਸਨ ਜੀ ਧੰਨ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ महाराज जी फतेह सांखे जी परवानगी दा। वाहिगुरू जी का खालसा ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। असां कल एक लड़ीवार कथा शुरू कई। उहा कथा जेका एक कविता जे रूप में आहे। ही कथा उन्हीं महान शहादत जी आहे जेकी असां सभिनी हिंदू कौम के कर्ज़ई करे छॾियो आहे, ऋणी करे छॾियो आहे। असांजो रोम रोम उन्हनि जी शहादत जो ऋणी आहे, कर्ज़ई आहे। कल असां ज़िक्र कयो होसीं तो उहो लम्हो, उहो माहौल कहिड़ो हुयो। कवि पंहिंजी कथा में लिखियो, धर्म जी परिवर्तन करण जो, धर्म के बदलाइण जो एक सिलसिलो हली वियो, जंहिंमें औरंगजेब मज़लूम हिंदू कौम ते ज़ुल्म पियो करे ऐं ज़बरदस्ती उन्हनि जो धर्म पियो बदलाए। उन्हीं जी आवाज़, उन मज़लूमनि जी आवाज़ बणजी एक मूरत प्रकट थी। उन्हीं मूरत जो नालो गुरु गोबिंद सिंह जी महाराज। हमें काज जगत में आए धर्म हेत गुरुदेव पठाए। गुरु गोबिंद सिंह जी महाराज जा बचन दुनिया में छाजे लाइ आया हूं। धर्म के हलाइण जे लाइ, धर्म के वधाइण जे लाइ। ऐं धर्म छा आहे? धर्म सच आहे, धर्म हक़ आहे, धर्म ॿियो कुझु कोन्हे। साध संगत जी, धर्म छा आहे? मज़लूम जी रक्षा करणी धर्म, प्यासे के पानी पिराइणी धर्म आहे, गरीब जी मदद करणी धर्म आहे। धर्म ॿियो कुझु कोन्हे। तो धर्म हलाइण जो मक़सद गुरु गोबिंद सिंह जी महाराज छा चयो आहे? जॾहिं ज़बरदस्ती तूं कंहिंजी जड़ियूं लाहे थो औरंगज़ेब, असां उन्हनि जो सहारो बणिजी वेंदासीं। गुरु गोबिंद सिंह जी महाराज ऐलानिया इहा ॻाल्हि चई छॾी। गुरु गोबिंद सिंह जी महाराज जा बचन छा आहिनि? असां मौत क़बूल कंदासीं, गुलामी क़बूल न कंदासीं। ज़ालिम खे ज़ुल्म करण न ॾींदासीं। इहा सतगुरुनि जा वचन। तो कहिड़ी कमज़ोरी हुई हिंदुनि जी उन वक़्तु? कवि करतार सिंह जी अॻिते असांजो ज़िक्र कंदासीं, कविता रूप में ज़िक्र कयो आहे हुनजो। हिंदुनि जी कहिड़ी कमज़ोरी हुई उन वक़्तु, कहिड़ा हालात हुया? सभ खां पहिरें जेको ज़ुल्म पियो थिए उन वक़्त में, उनजो ज़िक्र कयोसीं कल। अॼु हिंदू जी कमज़ोरी जो ज़िक्र कंदासीं त कहिड़ी कमज़ोरी उन वक़्तु, कहिड़ा मसला उन्हनि खे दरपेश हुया। हिन कविता में उहो कवि करतार सिंह जी लिखियो आहे, विच हिंद दे राजियां राणियां दे, विच हिंद दे राजियां राणियां दा करो गिणती अंत नाए कोई। कौमी जोश तो बिना हो रहे मुर्दे, धर्म वास्ते तेग न चाहे कोई। हालत छा हुई?
ते गिणती जा राजा राणी बचा अची जॾहिं औरंगज़ेब जो दौर हुयो त कुझु माण्हू अंग्रेज़नि ते ॻणण जेतिरा राजा राणियूं सतगुरु जी चवनि था हिंदू बचा अची ऐं उन्हनि मां बि कोई अहिड़ो न हुयो जेको धर्म जे वास्ते तलवार खणे जेको मज़लूम जी रक्षा करे उहे पंहिंजी राजनीति खे अॻिते वधाइण में पूरा हुया पंहिंजी राजाई उन्हनि जो कोई नंढो राजपाट हुयो उन्हनि खे पिया हलाइनि मज़लूम जी रक्षा करण खे पंहिंजो धर्म न पिया सम्झनि ऐं क़ौम जे लाइ क़ुर्बान थियण जो जज़्बो उन्हनि वटि न हुयो त उन दौर में जेके तलवार खणण वारा हुया उहे केर हुया राजपूत साध संगत जी तो कवि में ॿुधाए थो तो राजपूतन जो खून भी थधो थी हो चुको ऐं राजपूत भी तलवार खणण खां इनकारी थी चुका हुया उन्हनि में भी जज़्बो न जागे पियो उन्हनि जे अंदर में खून राजपूती ठंडे हो गए कौमियत दा दो जोश न खाए कोई डोले दिया दे दे के होण राजी दिल विच गैरत किवें खाए कोई पांच धी जा रिश्ता भी मुगलन में करण में गैरत उन्हनि खे नहीं दी उहा एतिरा बेगैरत थी चुका हुया उधारी क़ौम जे माण्हुनि खे पंहिंजी धी जा रिश्ता भी ॾियनि पिया इतिहास इन ॻाल्हि जो गवाह है जेको कवि ॻाल्हि कई आहे बादशाह अकबर जो रिश्तो कंहिंसां थियो जोधाबाई सां जोधाबाई केर हुई राजपूत तो राजपूत एतिरे हद ताईं पुॼी चुका हुया रिश्ता ॾियनि पिया मुगलनि खे पंहिंजा उन्हनि जा लहू उन्हनि जा खून भी थधा थी चुका हुया कवि इहा ॻाल्हि ज़िक्र कयो आहे इन ॻाल्हि कवि करतार सिंह देश विच नसी किते नजर आउंदा अगे सिर इस्लाम उठाए कोई छतर पुणे नू लोक सी छड बैठे जोश बिना न तेग चलाए कोई कंहिंजे अंदर में हिम्मत न हुई कोई मुसलमान जेके हुकुमरान हुया जेके मुगल हुया उन्हीं जेको ॻाल्हाए सघे हकीकी माना में लफ़्ज़ मुगल इस्तेमाल कंदो आहियां मां उनजो रीज़न छा आहे गुरु गोबिंद सिंह जी महाराज जा केतिरा मुसलमान साथी भी हुया जंग में मुगल इस्तेमाल कंदो वीर दारिया वीर बुद्धू शाह जी पंहिंजा पुट कुर्बान करे छॾिया वो भी मुसलमान हुयो पर हुकुमरान जालिम हुयो उनी घट जुल्म न कया हुया औरंगजेब छा छा कयो हुयो पंहिंजे पीउ खे कैद करे छॾियो हुई साध संगत जी इन ॻाल्हि बि थोरो गौर कयो राज तख्त लाइ पीउ खे कैद करे छॾियईं दारा शिको उहो जो सॻो भाउ हुयो पंहिंजे सॻे भाउ जा हुन सलूक छा हुयो तव्हां पीउ खे कैद करे छॾियईं ऐं पीउ जो हिकिड़ो प्यारो पुट हुयो दारा शिको ॾाढो प्रेम कंदो चाहींदो हुयो गदी इनखे मिले राजगदी दारा शिको खे मिले पर औरंगजेब उन सां छा जुल्म कयो दारा शिको जो सिर लाइ छॾियईं कंहिंजो पंहिंजे सॻे भाउ जो राजगदी लाइ पहिरियों उनखे कैद कयईं वो सूफ़ी माण्हू हुयो उनखे जंग जो एॾो तजुर्बो न हो विड़ाकू न हो एॾो पर जॾहिं जंग कई ने औरंगजेब खटे वियो औरंगजेब खटे उनके कैद करे छॾियईं कंध भी लाए छॾियांसि ऐं शाहजहां किथे हुयो कैद में शाहजहां पाण कैद में हुयो उनजो पीउ ऐं प्यारो पुट हुयो दारा शिको शाहजहां जो
तो सासंग जी बर्बियत जेकी उन्हनि ज़ुल्म जो जेको हिकिड़ो नज़ारो पेश कयो आहे औरंगज़ेब, वो अहिड़ो आहे जो तव्हां कोई इन ॻाल्हि खे अॼु जे दौर में क़बूल ही नथो करे सघे। तो कोई ईअं भी करे सघे थो। उन्हीं पंहिंजे सगे भाउ जो शीश लाए करे उन्हीं शीश जी बेउंती कई आहे, उनखे चीरियो आहे। मुंहिंजे लथल शीश जो जी बेउंती करे चीरे करे उनके डबे में बंद करे पंहिंजे पीउ खे कैद में मोकिलियो आहे कि मां तुंहिंजे लाइ गिफ्ट मोकिलियो आहे, तोहफ़ो ॾिनो पंहिंजे सगे भाउ खे। ऐं पीउ उनजो ख़ुशि थिए पियो, चए पियो ॾिसो साईं अॼु मुंहिंजो पुटु मुंहिंजे लाइ तोहफ़ो मोकिलियो आहे, ॾिसां सही। जॾहिं तोहफ़ो खोले ॾिठई उहो प्यारो पुटु उनजो शीश उनजो कंध उन्हीं में मौजूद हुयो, वो बेहोश थी किरी पियो शाहजहां। इहा ज़ुल्म जी दास्तां हल्दी आई आहे औरंगज़ेब जी। तो कोई इतिहासकार चवंदा आहिनि साईं औरंगज़ेब वॾा पुञ कया हुया। गुरु तेग बहादुर जी महाराज चइनि था जा पुञ वॾा आहिनि। सासंग जी थोड़ा सोचो ये कहिड़ा पुञ आहिनि? ये पुञ आहिनि जे पंहिंजे भाउ जो कंध लाए छॾियो, पीउ खे कैद करे छॾियईं, जेको कंहिंजो न हुयो, जे सूफ़ी सरमत जी खल लाए छॾियईं ऐं पंहिंजी राज तख़्त में केतिरनि सां ज़ुल्म कंदो रहियो। उनजा कहिड़ा पुञ हूंदा? कुझु हूंदा बि ज़रा उहे त गिणती में हूंदा। त हक़ीक़त में हिन कविता में यही ॻाल्हि उन कई आहे त उन्हीं हुकूमत जे अॻां कंहिंखे बि हिम्मत न हुई कोई ॻाल्हाए सघे। हिंदू धर्म नू कौन बचाउंदा, देश विच ना किंद रखाए कोई, तरस योग सी देश करतार सिंगा, हाड़े कटदान बचाए कोई। अहिड़ी हालत थी चुकी हुई, देश के केर बचे तो, उनजो कोई वारिस बचो ही कोन हुयो। कवि चवे तो अहिड़ी हालत थी वई केर बचे तो देश के। हाणे गुरु गोबिंद सिंह जी महाराज जो अॻिते कविता में ज़िक्र आहे। पहिरें हिंदुनि जी हालत उन दौर जी हिन कविता में आई। हींअर अॻिते गुरु गोबिंद सिंह जी महाराज जो कविता में ज़िक्र आहे। हिंदू धर्म नेड़े मर मुकणे दे, उस वक़्त सीए विचार होया, मंझदार जे विच सी रुड़ी जांदा, अते बिना मलाओ खुआर होया। केड़ी बेड़ी हुई? हलाइण वारो जंहिंजो कोई न हुयो, बिना हलाइण वारे जे उहा बेड़ो खुआर पियो थिए, हेॾे होॾे पियो भिटके। कंहिंजे अंदर में वीचार न आयो त असां हिंदू धर्म जे ख़िलाफ़ जे लाइ मर मिटूं या शहीद थियूं। देशवासियां दे ताईं वेख दुखी, सिरजनहार दयाल करतार होया, ओस भेजिया गुरु गोबिंद सिंह नू, असल छतरी रूप अवतार होया। दुर्दशा हुंदी हिंदवासियां दी, वेख जिस तो ना सहार होया, हथ पर उपकार दी तेग लेके, दुखी लोकां दी मदद ते तैयार होया। इन्हीं हालात में हिकिड़ो ही मर्द मुजाहिद, हिकिड़ो ही सूरमो, हिकिड़ो ही कतरी अवतार आहे जेको सही माना में
हिंदुनि जो सहारो बणियो गुरु गोबिंद सिंह जी महाराज। भले देश देवार सरबंद दिशा सारी, दुनिया विच इजरार होया, ऐसा परोपकारी करतार सिंहा, दूजा कोई ना फिर संसार होया। एड़ो परोपकारी न दुनिया में वरी कोई आयो आ न कोई ईंदो। जेकी गाल गुरु गोबिंद सिंह जी महाराज लासानी कुर्बानी ॾिनी आ। श्री गुरु गोबिंद सिंह जी तैयारियां हाणे इन तैयारी जो जिक्र आ। सतगुरु जी कीअं तैयारी कई आ जंग जी, तो जो माहौल केड़ो हुयो, राजपूतन जो खून थधो थी चुको हुयो, धर्म लाए कोई कुर्बान थियण न पियो चाहे। अहिड़े हालातन में हाणे गुरु गोबिंद सिंह जी महाराज वटि जेको जी जिम्मेवारी आई त कीअं इन कौम खे वरी जगाइजे जेकी मुर्दा थी चुकी है, कीअं इन्हनि खे हिकु जगह ते आणजे। बादशाह दे सामने खड़ा होना, सी जंग दे विच मुहाल भाई, बुरा लमिया सोचना सोच के जी, अते दूर तोड़ी नजर डाल भाई। किले कोट आनंदपुर कायम कीते, कीते जमा दे दंग दवाल भाई, कीते जंग दे सामान कट्ठे पौजा, रखियां भी नालो नाल भाई। आनंदपुर साहब में किला कायम किया हुआ। वो किला जेके आनंदपुर साहब के जी रक्षा जे लाइ हुया, हिफाजत जे लाइ हुया, उहे मोर्चा कया विया ऐं फौज जी तैयारी कई वई, हथियार कठो कयो वियो। पहिरें जे दौर में गुरु महाराज जी जेको गुरसिखन खां नज़रानो वठंदा या कोई तोहफ़ो वठंदा हुया, गुरसिख तो जेका भी ईंदा हुया, पर गुरु गोबिंद सिंह जी महाराज के दौर में जेको माहौल हुयो, उनमें गुरु गोबिंद सिंह जी महाराज अगर कोई नजरानो वठंदा हुया, वो भी शस्त्र के रूप में, घोड़े के रूप में। सिखन ये चयो वियो जेकॾहिं कोई नजरानो भी खणी अचो, हथियार हुजनि नजराने में, तीर हुजनि। तो गुरु गोबिंद सिंह जी महाराज ये फौज जमा करण शुरू करे दी ऐं संतन के ये उपदेश दिनो, हाणे देश खतरे में आ, कौम खतरे में आ, तव्हां सब गड थियो ऐं तैयार थी वञो। इस मारे तो पैर करीजे, सिर दीजे, कान न कीजे। हाणे जेकॾहिं जो तो प्रेम खेलण का चाहो, सिर दर तली गली मुड़िया, सिर पानी दिली ते खणी अचो। ऐं अहिड़ा गुरु जा प्यारा जिन्हनि पंहिंजो जीवन गुरु जे लाइ कुर्बान करे छॾियो। इन्हनि खे तनख़्वाह न मिलंदी हुई, इन्हनि जी पघार कोन हुई, इन्हनि जे अंदर में सिर्फ़ सिदिक हुयो। गुरु ये गुरु जा सिदिकी सिख हुया, जेके गुरु जे लाइ कुर्बान थियण जे लाइ तैयार हुया। अहिड़ा गुरु जा प्यारा हुया। गुरु महाराज जी उन्हनि गुरु सिखनि खे, गुरु जे प्यारनि खे ठाहियो, बणायो, जिन्हनि सब पंहिंजो आपो अर्पण करे छॾियो गुरु जे लाइ। ॾिसो भाई मतीदास, भाई सतीदास गुरु जे साम्हूं कुर्बान थिया, आरे सां चीरिया विया। अॼु इन ॻाल्हि खे सोचो, केतिरो प्रेम आहे उन जे अंदर में गुरु जे लाइ, केतिरो सिदिक आहे उन जे अंदर में, जेको सॼो आपो उन जे गुरु जे लाइ अर्पण कयो। छा उन जे घर में कोई पैसो वियो, धन वियो, उन्हनि खे छा मिलियो बदले में? हकीकी माना में जंहिंजे हृदय में प्रेम हूंदो आहे, बदले में उनखे कुझु न खपंदो आहे। जंहिंजे हृदय में सिदिक हूंदो आहे, उनखे बदले में कुझु न खपंदो आहे। राज न चाहूं
मुकत न चाहूं मन प्रीत चरण कमलारे। प्रीत जो कोई नहीं मुझे कुछ न खपे। गुरबाणी जेकी गाल करे थी, गुरबाणी जेको सिद्धिक जेकी सच जी गाल करे थी, जेकी प्रेम जी गाल करे थी, तन मन काट काट सब अर्पों विच अग्नि आप जलाई। उहा सिद्धिक उहो सच उन सिखन जे अंदर में हुयो, जेके गुरु वटि आया, जेके ईंदा हुया। उन्हनि खे कई लालच न हुई, उन्हनि खे हिकड़ी गाल हुई, असां धर्म लाइ कुर्बान थियूं, असां सच ते बीहूं, असां सच लाइ पंहिंजी जान निछावर करे छॾियूं, असां मज़लूम जी रक्षा कयूं। उहे लताड़ियल माण्हू हुया, उहे मज़लूम माण्हू हुया, ऐं पंहिंजी गैरत इन में समझदा हुया असां मरी वेंदासीं पर पंहिंजो कंध ज़ालिम हुकूमत जे अॻो झुकेंदासीं। उहा इहे ॻाल्हि समझदा हुया। ऐं आख़िर ताईं गुरु गोबिंद सिंह जी महाराज उहो इतिहास तव्हां पढ़ो ॿुधो जेको असां ॿुधूं था हीअ कलगीधर पातशाह जी आख़िर ताईं 40 सिंह भी गुरु गोबिंद सिंह जी महाराज वटि हुया। सतगुरु बार बार ये चवंदा रहा, आखिर में असा जो मरियल शरीर उन्हनि वटि हुजे, असा विड़ी विड़ी जूझी जूझी मरदासे, असा उन्हनि जे अॻु कंध न झुकींदासीं। साधु जी काथे लखे फौज बाहर बीठी हुई, तव्हां वीचार कयो। कलगीधर पातशाह वटि सिर्फ़ 40 सिंह जी बचा आखिरी में, जेके बुखा ऐं प्यासा हुया, उहे छा सरेंडर न करे सघंदा हुया, उन्हनि जे अॻु झुकी न सघंदा हुया, कैद न थी सघंदा हुया। ना, साहिबन आखिरी ताईं उन्हनि खे चओ रणभूमि में कुर्बान थी शहीद थी वञो, इन्हनि जे अॻु सिर न झुकायो। इहो जज़्बो पैदा कयो गुरु महाराज उन्ही कौम जे अंदर में, ऐं फौज कठी करण शुरू कई। विच हिंदुआ जंग दा जोश नसी, ए भी कर विचार कमाल भाई, पंथ खालसा तीसरा साजिया चा, वीर रस दे जोश नू डाल भाई। चिड़िया तो मैं बाज लड़ावा, गिदड़ा को मुझ शेर बनावा। तेरे गुरु गोबिंद सिंह जी महाराज के राजा भीमचंद राजपूत चिट्ठी मोकली, तो भाई जंहिंखो तू जंग विढ़ण चाहे तो उन्हनि खे जंग जी ख़बर आहे, उन्हनि को पुछो थी तू बिलिन को शेर विढ़ाए तो, ये तो बिली है, इन्हनि में जज्बो ही कोने, इन्हनि के तरीको ही कोने। गुरु गोबिंद सिंह जी महाराज चिट्ठी में जवाब छा ॾिनो, गिदड़ा को मैं शेर बनावा, चिड़िया तो मैं बाज लड़ावा। 1.25 लाख के एक लड़ाऊं तबे गोबिंद सिंह नाम को गाऊं। गुरु गोबिंद सिंह जी महाराज जा वचन थो। जॾहिं उन चिट्ठी जो उन्हनि खे जवाब मिलियो हुई, सासंग जी तो अहिड़ी कौम खे गुरु गोबिंद सिंह महाराज खे जगायो आहे जेकी मुर्दा थी चुकी हुई। ना उन्हनि खे जंग जी ख़बर हुई, ना उन्हनि खे देश की रक्षा जी ख़बर हुई। तो सतगुरु जी खालसा पंथ की रचना करे उन जे अंदर में वीर रस पैदा कयो। नाले जो इत्तफाक वधाउण बदले, जात पात दा भरम उठाल भाई, एक बाटे दे सब शरीक कीते, एको इष्ट गुरु एक ढाल भाई। असांजी जिंदगी जो असांजी कौम जो सब को वडो मसलो जात पात है। जरे वेदन जात पात की गाल कही आ, तो जात पात वेदन असांजी मानसिक अवस्था के ॾिसी जात पात की गाल कही आ, असांजी मनस्थिति के ॾिसी करे। तो जंहिंजी बुद्धि तेज हुजे, जंहिंजो दिमाग़ तेज हुजे, उहो ब्राह्मण आहे। जेको विढ़ण में होशियार हुजे, देश की रक्षा करण में होशियार हुजे, उहो खत्री आहे। जेको शेवा में पंहिंजो पाण खे अॻिते वधाए उहो शूदर आहे, जेको कारोबार में अॻिते वधाए उहो वैश्य आहे।
वेदन इन तरीक़े सां समाज के 4 हिस्सनि में विरायो। पर मसलो छा थी वियो? ब्राह्मण जो पुट भी ब्राह्मण, खत्री जो पुट भी खत्री, शूदर जो पुट भी शूदर। इंसान छा दियो? नफ़रतां पैदा थियण शुरू थियण। जेको ब्राह्मण न आहे उनके भी दुनिया चए भई ब्राह्मण आ। ब्राह्मण कीअं न आहे? मनस्थिति उनजी ब्राह्मण जहिड़ी न आहे, मानसिक अवस्था ब्राह्मण जहिड़ी न आहे, पर दुनिया चए भई इहो भी ब्राह्मण। उनसां ज़ात पात जे करे जेके नंढी ज़ात वारा हुया उन्हनि सां ज़ुल्म थियण शुरू थी विया, उहे परेशान थी विया, लताड़न ॾियण शुरू थी विया, उन्हनि जो कोई सहारो न बणिजे थो। गुरु गोबिंद सिंह जी महाराज जॾहिं खालसा पंथ जी रचना कई, सभिनीनि खे उन्ही खंडे बाटे मां अमृत पियारियो ऐं ज़ात पात नफ़रतनि खे ख़त्म कयो ऐं हिंदुनि खे हिकु जॻह ते बीहारियो। खालसा पंथ जो रचना जो मक़सद इहो हुयो, उन्हनि मां नफ़रत ख़त्म करे उन्हनि जे अंदर में रबी प्रेम पैदा कजे ऐं देश ऐं क़ौम जे लाइ निछावर थियण जे लाइ उन्हनि खे तयारु कजे अमृत पियाए करे। इन जो ॿियो कोई मक़सद न हो। ऐं हिकु जॻह ते आणण जे लाइ पंथ जी ज़रूरत हुई, त जीअं सभु हिक ई परमात्मा जा पुजारी थियनि ऐं उन्हनि जे अंदर में नफ़रत ख़त्म थी वञे। इन लाइ गुरु गोबिंद सिंह जी महाराज पंथ खालसा जी रचना कई। सिंगा विच नवां रू भर दिता, मुर्दा अपने तो लिया नकाल भाई, लगे करन सुरजीत करतार सिंगा, मोए देश नु कर ख्याल भाई। मुगल देश के सुरजीत करन पिया, उन्हनि खे वरी जियारनि पिया, उनके जीवन ॾियनि पिया। कई बार पहाड़ियां राजियां दी, इमदाद कर जंग जिता दिते, बैठे ये बूहे ते बादशाही सतगुरां ने मार उठा दिते। पख कर पहाड़ियां राजियां दा, नाल हाकमा वैर वधा दिते, बादशाह कर दुख कर तार सिंहा, कई बार सी लश्कर चढ़ा दिते। केतरा दफा पहाड़ी राजा जेके राजपूत ऐं ॿियनि क़ौमुनि सां हिंदू धर्म जा वास्तो रखंदा हुया, उहे अक्सर गुरु महाराज सां विढ़ंदा रहंदा हुया, ज़मीन ते सिर्फ़ जायदाद ते, ऐं सतगुरनि खे बर्दाश्त न कंदा हुया, छो जे उहे ऊची ज़ात वारा घटि ज़ात वारनि खे लताड़ंदा हुया ऐं उन्हनि को बर्दाश्त न थींदो हुयो। इहा ॻाल्हि गुरु महाराज जेको पंथ खालसा रचना कई हुई ऐं जंहिं तरीक़े सां उहे पंहिंजो जीवन गुज़रान पिया करनि, तो उन्हनि खे सताईंदा रहंदा हुया पर मदद भी घुरंदा हुया। उहे पुठी में छुरो जीअं कोई मारदो आहे, उन्हनि जो स्वभाव भी इहो ई हुयो। उहे अची वेंदा मदद वठण ऐं गुरु महाराज उन्हनि जी मदद कंदा हुया। हे गुरु महाराज जी दया ॾिसो। गुरु महाराज उन्हनि खे हमेशा साथ ॾींदा हुया, छो जो अंदर में उन्हनि खे इहो भावना हुई त इहे भी ॿिया न आहिनि, इहे भी पराया न आहिनि, इहे भी असांजा ई आहिनि, पंहिंजा आहिनि, इहे ई मज़लूम आहिनि। जॾहिं मुगलनि सां उन्हनि खे विढ़णो पवंदो हुयो वरी उहे गुरु गोबिंद सिंह जी महाराज जो सहारो वठंदा हुया, पर कीअं उन्हनि पुठी में छुरो सतगुरनि खे मारियो, उहो तव्हांखे मां अॻिते इन ज़िक्र कवि करतार सिंह अॻिते ॿुधायो आहे। ब्राह्मणां दी शराते राजियां दा किर्त घंता, माना उन्हनि सां जेको उन्हनि साहिबनि सां ड्रोह कयो बाद में ऐं धोखो ॾिनो, उहो हिते सतगुरनि जी ॻाल्हि ते ज़िक्र कयो वियो आहे। जात पात दे भरम नू तोड़ करके, सतगुरु जा सिंह सजाउण लगे,
ਨਾਈ ਛੀਪੀਆਂ ਝਿਉਰਾ ਰੋੜਿਆਂ ਨੂੰ, ਵੈਸ਼ਾ ਸ਼ੂਦਰਾਂ ਇੱਕ ਕਰਾਉਣ ਲਗੇ। ਛੱਡ ਮੂਰਤੀ ਪੂਜਾ ਤੇ ਭਰਮ ਭਾਂਡੇ, ਇੱਕ ਨਾਮ ਅਕਾਲ ਜਪਾਉਣ ਲਗੇ। ਭੋਲੇ ਭਾਲਿਆਂ ਦੇਸ ਦੇ ਵਾਸਿਆਂ ਨੂੰ, पंजे ब्राह्मणा विचों कढाउण लगे। सतगुरन जो ॾिसो तरीक़ेकार, जीअं सतगुरु ये कर्म करन पिया, उहे भरम जंहिंमें दुनिया फाथल हुई, उहे ज़ात पात जा नफ़रतूं जेको ब्राह्मणनि विधी छॾियूं हुयूं असांजे अंदर में, सतगुरु जॾहिं उन्हनि खे ख़तम करण पिया त उन्हनि जा वैरी बि बणना हुया, उन्हनि जा दुश्मन भी बणजी विया। सतगुरन गुरु नानक वांग बुराइया कह, लोका मूर्खां नूं वरगलाउण लगे। पिंडां विच ना उन्हां दी दाल गली, कुंजी सिरों ही जा भुवाण लगे। हाणे माण्हू जॾहिं शहर में उनकी दार नगरी वो हुकूमत दे वया दां खणी करे, गुरु गोबिंद सिंह जी महाराज जेको करन था वो गलत आ, त उन्हनि जे खिलाफ कुछ कयो। जा जा पहाड़िया राजियां नूं, चुकां दे के सिखाउण लगे। गुरु वसदा जे तुहाडे राज अंदर, जोड़ मेल के लूतियां लाउण लगे। ओ फौजां दे किले वधाई जांदा, सिख ओस दे सिंह सदाउण लगे। उहे वनी पहाड़ी राजन के वरी भड़काइन पिया। तो भाई वो गुरु गोबिंद सिंह जी महाराज वेंदो आ, वधाईंदो पंहिंजी फौज ऐं मोर्चा बंदी करे थो, तव्हां कुछ कयो। जनु वो दीदा करी त्याग जांदे, हिंदू धर्म दे तई रुणाउण लगे। चुका दे भड़काया राजियां नूं, दोएक तीर खा तई वधाउण लगे। भाई वो जनु भी नथा पाइन, वो अमृतधारी पंथ खालसा जी रचना कई था हिंदू धर्म जो इंसान नुकसान थे तो हानि थे थी। हाणे उनको केर पूछे जेको जात पात जो तव्हां ढोंग रचाई वेठा हो, हकीकी नुकसान उनसां थियो आहे। जेको गुरु गोबिंद सिंह जी महाराज खत्म थियो आहे उनसां नुकसान न थियो आहे। पंथ खालसा रचना करण सां हिंदू धर्म जो नुकसान न थियो, जेतिरो जात पात जो नफ़रतन जो बीज जेको तव्हां पोखियो आहे उनसां नुकसान थियो आहे देश जो। राजे अगे ही देख के सर रहे सी, पिछो बामण होर भड़काउण लगे। हिंदू धर्म दा गुरु है खरा वैरी, मन आउंदियां होर सुनाउण लगे। भाई वो वैरी है हिंदू धर्म जो, जड़न जो त्याग करे पंथ जी रचना कई था, अमृतधारी ठाए तो तव्हां कुछ कयो। थोड़ी अकल वाले राजे भुड़के, उठे मिल मिल के मते पकाउण लगे। किवें कढिए देश तो गुरु ताई, ओ बणतरा बैठ बनाउण लगे। हाणे कीअं करूं भला? कुछ थोड़ी अकल वारा माण्हू हुया, थोड़ी अकल वारा राजा हुया, उहे भड़की विया इन ॻाल्हि। तो भाई अड़ी गाल थिए थी, कुछ कयूं भला, उनसां विड़ूं जेको कुछ करे था गुरु जी। मता जोर पाके साडे राज खोहे। मेन उन्हनि खे मसलो छा हुयो? हिंदू धर्म जो न हुयो। मता जोर सां असांजो राज खसे वसे। उन्हनि खे मेन जेको प्रॉब्लम हुयो इहो हुयो, उन्हनि खे पंहिंजे राज जी फिकर हुई। मता जोर पाके साडे राज खोहे, हुणे करो काबू ए सुनाउण लगे।
गुरु लोड़ दे भला करतार सिंगा, राजे उलट हो रे होके बुरा चावण लगे। हाणे राजा जे अंदर में बुराई अची चुकी हुई, उहा इहा ॻाल्हि वसाए चुका हुया, हाणे कुझु न कुझु असां कंदासीं। हाणे विरोध शुरू थी वियो। अॻिते उन कहाणी आहे गुरु गोबिंद सिंह जी महाराज जिन पंथ खालसा जी रचना कई, तो उन्हनि जे लाइ जिन जे लाइ सतगुरनि तलवार खई, मज़लूम हिंदू क़ौम, सतगुरनि जो कहिड़ो लक्ष्य हुयो? सतगुरु पंहिंजी सीस छो घुरिया उन संगत में? सतगुरनि चयो ही धर्म खतरे में आहे, जॾहिं धर्म खतरे में आहे त असांखे पंहिंजी सीसनि जी ज़रूरत आहे, पंहिंजी सीसनि जी, पंहिंजे सिरनि जी ज़रूरत आहे। संगत में ललकार कई आहे गुरु महाराज, तो पंहिंजे सिर सतगुरनि घुरिया ऐं तलवार भी उन कौम जे लाइ खई जेका कौम उनजी वैरी थिए थी ऐं उनजे विरोध बगावत करे थी। तो पहाड़ी राजाउनि जो का विरोध, सतगुरां दा देख प्रताप वॾा, गुस्सा कई राजे दिलों खा रहे सी, पिछो बामणा ने दिती चुक भारी, अगीर खादी भड़का रहे सी। ब्राह्मण भी इन गाल को वाकिफ हुया। असांजी हाणे पूजा कोई कंदो कोन। जॾहिं पंथ खालसा जी रचना थी वई, जॾहिं सभु हिकिड़ी लंगर हिकिड़ी लाइन में वही करे लंगर खाईंदा, असांखो पुछदो केरु? तो उन्हनि जे अंदर में भी साड़ पैदा थी वियो ऐं राजाउनि जे अंदर में भी साड़ हुयो। तो हाणे असां छा कंदासीं? मतां असांजे राज खे कोई हानि थिए, नुक़सान थिए। सतगुरां दे नाल पहाड़िए ओ, दिनों दिन ही वैर वधा रहे सी, आनंदपुर दा किला छटाउन बदले, कई बड़तणा बैठ बना रहे सी। आनंदपुर दा किला छुड़ाउन बदले, कई बणतरा बैठ बना रहे सी। ॾिसो साईं, जंहिं कौम लाइ गुरु महाराज तलवार खई आ, उहा कौम पहिरें पहिरें वैरी थी आहे गुरु गोबिंद सिंह महाराज। मुगल कोन थिया, जेके धारिया आया हुया उहे वैरी न थिया गुरु गोबिंद सिंह जी महाराज खां। सभ खां पहिरें जंगियूं सतगुरनि पहाड़ी राजाउनि सां ई विड़ियूं आहिनि ऐं पहाड़ी राजा हींअर तयारी करनि था गुरु गोबिंद सिंह जी महाराज विड़ण जी। ऐं आनंदपुर जो किलो छॾाइण जे लाइ उहे पंहिंजी तयारियूं शुरू करे छॾियूं। पहाड़ी राजा विरोध करणु शुरू कयो। कदी धमकियां दे, कदी खर्च पुने दे, बादशाही डरा डरा रहे सी, कई वार ते चढ़ के आप आए, हारा खा गए ते शर्मा रहे सी। ॾिसो हे नंढी फौज हुई गुरु गोबिंद सिंह जी महाराज, ना साधो ना बाजो ना फौजो ना फर्श, खुदावंद बख्शन दे ऐश अर्श। गुरु गोबिंद सिंह जी महाराज जफरनामे में औरंगजेब के लिखियो, औरंगजेब मां वटि वॾी फौज न हुई तोसां विड़ण जे लाइ, वॾो साज सामान न हुयो, पर मूं वटि जेको भी हुयो उन परमात्मा जो ॾिनल हौसलो हुयो, परमात्मा जो ॾिनल हिकिड़ो सहारो हुयो, जंहिंसां मां इहा जंग विड़ी तोसां। गुरु गोबिंद सिंह जी महाराज वटि जेतिरी भी फौज हुई, उन फौज जो बुलंद हौसलो हुयो, बुलंद हौसलो, सच्चो सिदिक हुयो, धर्म लाइ कुर्बान थियण जे लाइ उहा अंदर में जज़्बो हुयो, जेको सतगुरु सिंह कठा कया हुया। पर वैरी बर्दाश्त न पिया करे सघनि, हू बार बार अचनि पिया गुरु गोबिंद सिंह जी महाराज खे असां विड़ण ऐं हार खाई वञनि पिया। पहाड़ी राजा हर दफ़े उनजी हार थिए पई, उहे खटे न सघनि पिया। जदों अपनी पेश ना गईयो ने, चुक हाकमा लिया लड़ा रहे सी,
जंग होए बहुवार करतार सिंगा फतेह सतगुरु सदा ही पार सी। हर दफो जंग थी भाई, हर दफो गुरु गोबिंद सिंह महाराज ही खटन पिया, जी जीत पई थे। तो सच जी हमेशा ही जीता। सतगुरु जी जैन रस्ते ते हलिया वो सच जो रस्तो है, सच के कने हार ना है, वो हार ना है जेकी सच के थिए। तो जे सतगुरु जी जो मेन मकसद छा हुयो, धर्म जे लाए कुर्बान थियण, सच जे लाए कुर्बान थियण। वाक कवि ए झगड़े होए सी बहुत लम्हे, एथे लिखने नहीं दरकार भाई। बुरा झगड़ा थिया हुया, मां एतिरो लिखी नथो सघां केतिरा झगड़ा थिया। भंगाणी जी जो ॿिया बि इतिहासकार लिखनि था, सतगुरुनि कई ऐं राजा भीमचंद सां बि सतगुरुनि जंग कई। उहे जेके पहाड़ी राजा हुया उहे सतगुरुनि सां विढ़ण ईंदा हुया। सतगुरुनि 75 नाटक में जेकॾहिं कंहिंखे पढ़णो आहे इन्हनि जंगनि जो पाण ज़िक्र कयो आहे पंहिंजी बाणी में, दसम ग्रंथ में, त कीअं सतगुरुनि उहे जंगूं विढ़ियूं आहिनि। ऐं जेकॾहिं साहिबज़ादनि जी जंग जो कंहिंखे सम्झणो आहे सही ढंग सां, त सतगुरुनि ज़फरनामे में उनजो ज़िक्र कयो आहे त 10 लाख फौजी हुया ऐं मूं वटि सिर्फ़ 40 सिंह हुया। इन जंगनि जो ज़िक्र सतगुरुनि पाण पंहिंजी बाणी में बि कयो आहे। काफ़ी अहिड़ियूं बाणियूं आहिनि जंहिंमें सतगुरुनि जो ज़िक्र कयो आहे। पाया वॾा कुपत सी राजिया ने, बड़ी खड़कदी रही तलवार भाई। बादशाही फौजा हाकिम सूबियां दे, चढ़ाउंदे रहे कई बार भाई। केतरई फौजी ईंदा रहा, सूबेदार ईंदा रहा सतगुरुनि सां विढ़ण जे लाइ। गुरां सारियां दी खुंब खूब ठपी, कई बार गए खाके हार भाई। सारे हाल थे लिखे जाऊंदे नहीं, जरा समझना कर विचार भाई। भाई सही गाल समझो मुंहिंजी, कवि वॾो बाकमाल लिखियो आहे हिते। त हक़ीक़त समझो जेकी ॻाल्हि मां तव्हांखे हींअर ॿुधाइण चाहियां थो। मां हर ॻाल्हि तव्हांखे खोले न ॿुधाईंदुमि ऐं न ई मां ॿुधाइण चाहियां थो हीअ ॻाल्हि, पर इहा ॻाल्हि थोड़े में घणी समझी वठो। हर दफ़ा अचनि पिया इहे हाकिम, हर दफ़ा इन्हनि खे हार पई मिले। हर दफ़ा इहे हाराए वञनि पिया। साहिबजादियां दा साका सिर्फ लिखना इस ग्रंथ दे विच है सार भाई। भाई मुंहिंजो सार छा आहे, मां साहिबजादनि जो ज़िक्र कंदुमि इन कथा में, इन कविता में। बाक़ी मां ॻाल्हियूं तव्हांखे न ॿुधाईंदुमि, छो जो मूं हिन कथा में साहिबजादनि जो ज़िक्र कयां थो, साहिबजादनि जी शहादत कीअं थी आहे। बाक़ी हाल दशमेश प्रकाश अंदर, ॾिसो साईं कवि बि ॿुधाई आहे ॻाल्हि। बाक़ी हाल दशमेश प्रकाश अंदर लिखिया, दास ने है सवार भाई। हाणे कवि करतार सिंह भी हिकिड़ो ॿियो ग्रंथ लिखियो आहे इन खां अलावा। हे वीर सुपुत्र आहे, वीर सपुत्र, ही कथा जो ज़िक्र आहे करतार सिंह जेकी लिखी आहे कविता जे रूप में। ऐं कवि करतार सिंह जी लिखनि था दशमेश प्रकाश हिकिड़ो ॿियो आहे ग्रंथ जंहिंमें मां इहा ज़िक्र सॼो कयो आहे, जगन जो बि ज़िक्र कयो आहे। सुनो यो प्रसंग करतार सिंहा, साहिबजादियां नाल प्यार भाई। हाणे साहिबजादनि जी शहादत जो अॻिते सतगुरुनि हिस्सा रूप लिखियो आहे त आनंदपुर विच पातशाही फौजां दे राजियां दा आखिरी जंग। हाणे ही साहिबजादनि जी शहादत जी शुरुआत जो ज़िक्र आहे
उनते असां कुछ पढ़ंदा से। सतगुरु चाहुंदे भला हिंदुआं दा हिंदू राजे ही पुरा तकाउंदे जी। सतगुरु हिंदू जो भलो चाहींदा आहिनि पर हिंदू राजा सतगुरनि जो बुरो चाहींदा आहिनि। उनजी ज़िंदगी ॾिसो कहिड़ी आहे। दोखी हो बैठे राजे धर्म ते जड़ अपनी आप पुटाउंदे जी। उहे उन्हनि जा दुश्मन बणिजी चुका हुया ऐं पंहिंजी जड़ जा ई दुश्मन बणिजी विया। गुरु गोबिंद सिंह जी महाराज उन्हनि जी जड़ मज़बूत करणु चाहिनि पिया पर उहे पंहिंजी जड़ पाण ई ख़तमु करणु चाहिनि पिया। उन्हनि जा दुश्मन वैरी थी करे सगों चाहींदासी कठे हो करके जंग तुरक दे नाल मचाउंदे जी। अने अकल दे सगों हो उलट गए नाल गुरां फसाद वधाउंदे जी। जांदी अपनी पेश ना डिठियो ने चाड़ सूबियां ताईं लियाउंदे जी। ओ भी वेग के हथ जा घरी बैठे राजे ही कठे दिली जाऊंदे जी। हाणे साईं जॾहिं उहे पाण पूरा न पइजी चुका उहे हाणे दिल्ली विया। दिल्ली छा हुई उन वक़्तु हिंदुस्तान जी राजधानी। कठा थी करे दिल्ली विया। इहा सतगुरनि जी ॻाल्हि उन्हनि खे भड़काइण जे लाइ। साध संगत जी पंहिंजा तो वैरी थी विया पर परायण खे बि जेके मुगल हुया हारिया हुया उन्हनि खे बि हाणे भड़काइण जी कोशिश करे था। इन्हनि जे ज़रिए असां के तरीक़े सां गुरु महाराज खे नुक़सान पहुचायूं। ओ भी वेख के हथ जा घरी बैठे राजे हो कठे दिल्ली जाऊंदे जी। ओते फिर औरंगे नू चुकिया जा अग पलती ताईं भड़काउंदे जी। उते वही औरंगे तो न औरंगजेब जो उते वही औरंगजेब के भड़काइण शुरू थी विया भई तव्हांजे राज लाइ खतरो आहे वॾो। गुरु गोबिंद सिंह जी महाराज पंथ खालसा जी रचना कई आहे, फौज तैयार कई आहे, मोर्चाबंदी कई आहे। तव्हां हाणे कुझु कयो। उथों अपने नार ले आओ फौजा सारा खर्च देना मनाउंदे जी। गुरु जे दे करो चढ़ाई सारे हुकुम सूबियां वल लिखाउंदे जी। कश्मीर लाहौर सरंद आदिक था था ते हुकुम पहुंचाउंदे जी। भाईदार पहाड़ा दे रल राजे सावन बदला वांग उमटाउंदे जी। चेत 5/17/160 है सी डेरे आनंदपुर लाउंदे जी। वडा 8 महीने जंग होया धरत खून दे नाल डुलाउंदे जी। भाई ये पहाड़ी राजा औरंगजेब दे वञी विया चइनि पिया असां को वस न आहे, असांजे हथ में न आहे। हाणे तव्हां कुझु कयो न त मामलो ख़राब थी वेंदो, तव्हांजे तख़्त खे बि नुक़सान थींदो। त औरंगजेब छा कयो आहे, हिकु नंढो शहर उन्हनि जी राजधानी जे हिसाब सां आनंदपुर साहिब नंढो हुयो। उते फौज केतिरी हूंदी तव्हां अंदाज़ो लॻायो, 18,000 वध में वधि। गुरु गोबिंद सिंह जी महाराज के वटि एतिरी फौज न हुई। पर जॾहिं गुरु गोबिंद सिंह जी महाराज ॾिसो एतिरी थोड़ी फौज सां बि एॾी वॾी हिम्मत आहे उन्हनि जे अंदर में, उहा बहादुरी आहे, उहो हौसलो आहे बुलंद जो टाकरो कयो आहे। न त कोई हज़ारनि जी तौदाद में हुजे, लखनि जी तौदाद सां कीअं टाकरो करे सघे, कीअं मुक़ाबिलो करे सघे। पर ज़ुल्म कहिड़ो कयो आहे औरंगज़ेब,
इंसाफ बेइंसाफी जेकी कई आहे इन नंढी फौज जे लाइ पंहिंजे सभिनी सूबेदारनि खे मेन जेके सूबेदार हुया औरंगजेब जा कवि लिखे थो कश्मीर लाहौर सरंद ये वॾा सूबेदार हिते हुया औरंगजेब जा उन्हनि खे हुकुम ॾिनो तव्हां वञो सभु गॾु कयो फौज आनंदपुर ते हमलो कयो। जरा सोचो साध संगत जी अहिड़ी नंढी फौज जेकी हज़ारनि जी तौदाद में आ उन जे लाइ लखनि जी लश्कर पई अचे हाणे लखनि जो काफ़िलो जॾहिं केतिरा ई वार थिया आनंदपुर साहिब ते उहे कामयाब न थिया को लखनि जी लश्कर आई आहे गुरु गोबिंद सिंह जी महाराज ते हमलो करण जे लाइ लखनि जी लश्कर ऐं गुरु महाराज इन ॻाल्हि को भली भांति वाक़िफ़ हुया आखिर थियणो छा आहे वॾा 8 महीना ए जंग होया साध संगत जी थोड़ो वीचार कयो 8 महीना ये जंग हली आहे लखनि जी लश्कर अचण जे बावजूद भी 8 महीना ये जंग हली आहे धरत खून दे लाल नुलांदे जी सॼी धरती खून सां भरिजी वई हर तरफ लाशूं भावे वरियां दी फौज बहुत है सी सिंह बड़ा नुकसान पुचाउंदे जी वैरन जी फौज वॾी हुई पर सिंह घटि न हुया वॾो नुकसान पुॼाइनि पिया उहे बि घटि उन्हनि बि न कयो उन्हनि मरे शाही सरदार ते कई राजे खर्च लखां रुपए हो जाऊंदे जी लखनि रुपयनि जो खर्च थियो औरंगजेब जो शाही नुकसान वॾो थियो इन फौज इन जंग में ऐं उन जा वॾा राजा भी इन में खत्म थी विया सतगुरां ते फतेह न पा सके राजे सूपियां सणो घबराउंदे जी ॾिसो साईं नंढी फौज हज़ारनि जी तौदाद में लखनि जी लश्कर सतगुरनि खे न पकड़े सघिया नायुनि सां विड़ी पिया सघनि 8 महीना जंग हली आहे पर सतगुरनि खे कोई नुक़सान न पुॼाए सघिया सतगुरनि खे पकड़े न सघिया नुक़सान त वॾो इहो थियो त वॾियूं शहादतां थियूं पर सतगुरनि सां जेको उहे चाहिनि पिया आनंदपुर साहिब ते कब्ज़ो करे वठूं उहो उहे न करे सघिया फड़ो नाल फरेब दे गुरु ताईं जंग छेड़ के पे पछताउंदो जी कसमां झूठियां लिख करतार सिंगा सतगुरां दे पास पुछाउंदे जी सतगुरनि इहो जेके ज़फरनामे में भी कयो आहे त जॾहिं फरेब सां जॾहिं ॾिठो न जंग सां त न विड़ी सघंदासीं न पुॼी सघंदासीं हाणे धोखेबाज़ी करणु शुरू थी आहे कसमां खाइनि पिया त तव्हां हितां निकिरी वञो तव्हांखे असां कोई नुक़सान न पुॼाईंदासीं त अॻिते राजियां ते सूबियां ने गुरु के जी पास वकील भेजना हाणे वकील हिकिड़ो सतगुरनि वटि मोकिलियो आहे सालगिराम ते गऊदी राजियां ने मुसलमाना ने सौ कुरान समझो दुआ धिरा ने भारियां खा कसमा सतगुरु नू लिखिया बयान समझो खाली कर आनंदपुर जाओ तुसी ले जाओ सारा माल जान समझो बादशाह ते लोकां तो हो सच्चे जाइए असी भी घरानू सियान समझो वैसा थकी पियो हाणे तव्हां वञो कसमा खाई करे गुरु महाराज खे इहो वकील भी मोकिलियो ऐं लेटर भी मोकिलियो सतगुरनि ॾे तव्हां वञो हींअर हाणे असां तव्हां कुझु न कंदासीं असांजो घणो नुक़सान थी चुको आहे तव्हांजो भी नुक़सान थियो आहे काफ़ी जंग में कोई फ़ाइदो न आहे तव्हां हलिया वञो
ਇੱਕ ਵਾਰ ਲਾਂਬੇ ਕਿਤੇ ਚਲੇ ਜਾਓ, ਖੁਸ਼ੀ ਨਾਲ ਮੁੜ ਵਸਿਓ ਆਨ ਸਮਝੋ। ਪਿਛਾਸੀ ਹੁਣ ਕਰਾਂਗੇ ਮੂਲ ਨਹੀਂ, सानू कसम हिंदू मुसलमान समझो। असा कसम खायूं था, असा कुछ न कंदासीं, पोइ वापसि भलिया हलिया अचिजो तव्हां। गौवारे दी राजिया नाल भेजी, मुसलमान कुरान भिजवान समझो। कसम खाइनि पिया कुरान जूं, अटे जी गऊ ठाहे करे मोकिली पहाड़ी राजन। एडे कर इकरार करतार सिंगा, वेखो किवें हुंदे बेईमान समझो। केदा बेईमान थी चुका हुया, इन कसमा खाइन पिया जेके बार बार। सतगुरु आनंदपुर दा किला खाली करके बाहर निकलना। सतगुरन कि ये कसमा काफी वक्त का ईंदी रहियूं, पर सतगुरन इरादो कयो एक दफो जॾहिं सिंह तमाम शदीद प्यास में हुया, उन्हनि जे अंदर इहा थकावट अची चुकी हुई, तो हाणे असां वटि सीधो सामान न आहे। चो तरफ़ आनंदपुर साहिब के घेरो अची चुको हुयो। तो जॾहिं सिंहनि खे शदीद प्यास लगी, ऐं गुरु साहिबनि खे उन्हनि वेनती कई, सतगुरु जी असां हाणे बर्दाश्त नथा करे सघूं, या त असांखे मरण ॾियो। ऐं जेकी उहे कसमा खाइनि था, हाणे या त उन्हनि खे मञी करे हितां असां निकिरूं वापसि, ऐं जेकॾहिं असांजे पुठियां अचनि असां जंग कंदासीं, शहीद थींदा। हिते वेही असां छा कंदासीं? हिते अची अगरि बीमारी में मरूं, उहो भलो आहे, उते वञी शहीद थी पंहिंजा प्राण निछावर कयूं। गुरु गोबिंद सिंह जी महाराज उन्हनि खे घणी ताकीद कई, घणो चयो तो भाई थोड़ो सब्र कयो, अञा सब्र कयो, ये हलिया वेंदा। और जॾहिं सतगुरन खे बार बार सिंहनि चयो, तो सतगुरु जी फैसलो कयो, असां आनंदपुर साहिब जो किलो हाणे खाली कंदासीं। सतगुरु सारे भेद जान दे सी, होता नहीं सी जरा इतबार कर दे। उन्हनि खे ख़बर हुई वो इन्हनि जी कसमनि ते इतबार न पिया करनि, पर सिख जो बहुत सी तंग पहे, कहे सुन के शुक्र हजार कर दे। पर सिख जेका तंग थी विया, वो शुक्र करनि पिया, साईं हाणे जान छुटंदी, असां निकिरंदासीं। कुछ बाहर जी दुनिया नज़र ईंदी। 8 महीननि खां घेरे में हुया आनंदपुर साहिब में। काफ़ी संगतूं बाहर न पई वञी सघे, अहिड़ी हालत थी वई। चलो मालवे नूं तुर चलिए, जी किला छड़ो हर जा बार बार कर दे। घेरे विच पए वे मर जांगे, सतगुरां नूं बहुत लाचार कर दे। मालवे की तरफ हलो किलो छड़े वठूं। सतगुरन के यो बार बार अर्ज पिया करें। सतगुर कह रहे सिखो सिद्क रखो, तुरक डंगरे झूठे इकरार कर दे। फरमाई जी ते सिख ढोले, होए चले जान ते जिद इकसार कर दे। इकसार जिद पिया करन। गुरु महाराज हाणे किलो छॾो, हाणे असांखो बर्दाश्त नथो थिए। डिठी सारियां दी मर्जी गुरु जी ने, सब साज समान तैयार कर दे। दिता हुकुम सबो हो त्यार जाओ, थां थाई खबरे को वार कर दे। भला साईं हाणे तैयार थी वञो, उथो। साजो सामान सतगुरन तैयार कयो ऐं सभिनी खे हुकुम मोकिलियो त हलो हाणे। गॾे लद किताबां दे तैयार कीते, बाक़ी इस तरह गुरु जी कार कर दे। जेकियूं किताबूं सतगुरन वटि हुयूं, अमूलक किताबूं, अमूलक खज़ानो,
गुरु जो उन्हनि सतगुरनि पाण सां गॾु उन्हनि खे बि तयारु कयो ऐं जेको ज़रूरी सामान हुयो उहो बि तयारु कयो ऐं रवानगी जी तयारी शुरू थी वई। लय लय समान जरूरी सीजियो जो मोह मूल ना जर जवाहर कर दे जंगी साज समान दरिया सुटे सोना चांदी लकदी बुर्द पार कर दे लीड़ा कपड़ा धर के फूक दिता साड़ माल करोड़ां दा छार कर दे। पाण जेको ज़रूरी सामान हुयो सतगुरु उहो खयो बाक़ी जेको सामान हुयो सतगुरु उहो उछलाए छॾियो। भाणा वरतदा वेख कोई बोलदा ना पर रुदन सारे जार जार कर दे। मगर 15-17 काठ है सी बड़े तड़के ध्यान करतार कर दे रत माइया दे कटे चला अगे कीरतपुरे दे वल मुहार कर दे। सिंध सत को 100 सी नाल तदों चले वाहेगुरु नाम उचार कर दे। थोड़ा सिंह बचा थी विया वाहेगुरु वाहेगुरु कंदे सब अगते हलण शुरू थी विया। भाणा रबदा देख करतार सिंगा किला वसदा जठ उजाड़ कर दे। अगते वञण शुरू थी विया ऐं किलो छॾण शुरू थी विया ऐं किलो ईअं सुनसान थी वियो सन्नाटो थी वियो चो तरफ़। वाघ कवि बादशाह तो वद समान सी जो विच पलां दे सड़के छार होया जो रूप आनंद आनंदपुर सी बेरौनकां दे दुआदार होया। गुरु सदा दे लई त्याग गए भाणा आण डाडा करतार होया हुण चल के वेक करतार सिंगा जिवें सरसे उते घलुगार होया। हाणे ही कथा हिते असां कवि करतार सिंह जी वो जिक्र करें था त आनंदपुर साहिब वीरान थी पियो जॾहिं गुरु महाराज उतां निकिता आहिनि ऐं उन जी रौनक ई ख़तम थी वई ऐं सतगुरु जी परमात्मा जो भाणो सम्झी पंहिंजे प्यारे देश पंहिंजे प्यारे शहर आनंदपुर साहिब खे छॾण जे लाइ तयारु थी विया ऐं उन्हनि खां निकिता आहिनि। ऐं अॻिते कथा में जेको सरसा नदी ते जंग थी आहे उनजो ज़िक्र आहे ऐं जेकियूं राजन पहाड़ी राजा आहिनि जेको कसमनि खे टोड़ियो आहे उनजो ज़िक्र आहे। त ही कथा असां लड़ीवार कंदासीं अॻिते। गुरु गोबिंद सिंह जी महाराज जॾहिं आनंदपुर साहिब खां निकिता त कीअं सरसा नदी ते सतगुरनि जो परिवार विछोड़ो थियो ऐं कीअं उन्हनि जिन्हनि कसमां खयूं गऊं जूं जिन्हनि कसमां खयूं क़ुरान जूं उन्हनि सतगुरनि ते हमलो करे छॾियो ऐं उहो दर्दनाक किस्सो जंहिंमें नंढड़ा ॿार गुरु जा मासूम साहिबज़ादा सतगुरनि खां विछड़ी विया ऐं वॾा साहिबज़ादा सतगुरनि पंहिंजे अखियुनि जे साम्हूं शहीद कराया। अखियुनि कवि करतार सिंह जी इन कविता में जंहिं दर्द भरी जो आवाज़
पंहिंजी दुनिया जे साम्हूं पेश कई आहे, उहा मां दास अगर टाइम मिलियो तो पुरालो कंदुमि, न त कोई ॿियो कथा वीचारे ज़रूर हिते हूंदो। उहे तव्हांखे इहा श्रवण कराईंदा। और सतगुरनि जी महिर आहे कि नाम जी दात, कि गुरु जो प्रेम असांजे अंदर में हुजे। ही कथायूं कहाणी थी करे न ॿुधणियूं, कहाणी समझी न ॿुधणियूं। भई हिकिड़ी कहाणी आहे, गुरु महाराज जा 4 साहिबजादा हुया, उहे शहीद थी विया, इनके कहाणी न समझोसीं, ये कहाणी न आहे। हे धन गुरु ग्रंथ साहिब जी जेकी बाणी आहे, उन्हनि जो प्रैक्टिकल नमूनो आहे, प्रत्यक्ष प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण। हे गुरु ग्रंथ साहिब जी बाणी जो उहो प्रमाण आहे, हे उहो नमूनो आहे शहादत जो, जेको गुरु ग्रंथ साहिब जी महाराज जी बाणी असांखे ॿुधाईंदी आहे। सच जी ॻाल्हि, जेकी सिद्धिक जी ॻाल्हि, जेकी प्रेम जी ॻाल्हि, उहा प्रेम अगर प्रैक्टिकल नमूने, अमली नमूने ॾिसणो अथव त इहा ॻाल्हि, इहा कथा पढ़ंदव तव्हांखे ख़बर पवंदी कि कंहिं तरीक़े सां उन्हनि सिद्धिक न हारी, उन्हनि सच जे लाइ कीअं कुर्बान थिया आहिनि, कीअं पंहिंजो आपो अर्पण करे छॾियो अथनि, कीअं उन्हनि जा बंद भी कटिया विया, कीअं उन्हनि खे आरे सां चीरियो वियो आहे, कीअं उन्हनि खे उबलदी देग में विहारियो वियो, तॾहिं बि उन्हनि पंहिंजो सिद्धिक न हारियो, सिद्धिक न विञायो। सच जी ख़ातिर उन्हनि पंहिंजो पाण खे, पंहिंजे हिन शरीर खे ठीक कर पोर दिली सिद्ध प्रभु पूर कियो बयान, तेग बहादुर सी गिरिया करी न किन हुआन। उन्हीं शरीर के जैं खत्म करे छॾियो पंहिंजो पाण खे, गुरु तेग बहादुर जी महाराज सच जे ख़ातिर, धर्म जी ख़ातिर। तो इन्हनि कथाउनि खे सिर्फ़ कहाणी समझी न वठो, इन्हनि कथाउनि में गुरु जो सच्चो प्रेम आहे, परमात्मा जो सच्चो प्रेम आहे। असांखे उहो सबक वठणो आहे। कीअं हिकिड़ा मासूम लाल जेके 7 ऐं 9 सालनि जा हूंदे बि उन्हनि जे अंदर में केतिरो प्रेम आहे, केतिरो उन्हनि जे अंदर में सिद्धिक आहे, उहे मौत खे कीअं पंहिंजे गले सां लॻाइनि था, ऐं उन्हनि जे अंदर में ज़रा बि ख़ौफ़ पैदा कोन थो थिए। छा हिन खां मथे कोई चमत्कार आहे? जेको 7 ऐं 9 सालनि जा ॿार जेके सिर्फ़ लाइट बंदि करे छॾो तॾहिं बि उहे डिॼी वेंदा आहिनि, ऐं दीवार उसारी थिए थी, ऐं केतिरो उन्हनि खे धमकियूं मिलनि थियूं, केतिरो उन्हनि खे अज़ियत ॾिनी वञे थी। नंढनि 7 ऐं 9 सालनि जी उमिरि केतिरी आहे, पर जीअं अॾोल पहाड़ हूंदो आहे, उहो उन पहाड़ वांगुरु सूबेदार वज़ीर खान जे साम्हूं बीठा आहिनि। सूबेदार वज़ीर खान, जिस मरने ते जग डरे, मेरे मन आनंद मरने ही ते पाइए, पूरन परमानंद, पहला मरण कबूल, जीवन की छड़ आस, हो सबना की रेणुका, तो आओ हमारे पास। असांखे गुरु महाराज, असांखे गुरु असांजे पिता इहा ॻाल्हि समझाई आहे तो मरण खे कबूल करणो आहे। असांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, जेकॾहिं अॼु न मरियासीं पोइ असांखे गारंटी ॾे, असां कॾहिं बि न मरंदासीं। जेकॾहिं इन ॻाल्हि जी तूं गारंटी ॾेई छॾी आहे, जेकॾहिं इन ॻाल्हि जी तूं गारंटी ॾिनो आहे, पोइ असां पंहिंजो धर्म बदलाइण जे लाइ तयार आहियूं। जेकॾहिं मरणो हूअं ई आहे, छो न सच ऐं धर्म ते कुर्बान थी मरूं, पंहिंजी गैरत खे विञाए, पंहिंजी इज़त खे विञाए जेकॾहिं मरूं पोइ फ़ाइदो कहिड़ो हूंदो? पंहिंजी इज़त खां बग़ैर, पंहिंजे धर्म खां बग़ैर जेकॾहिं ज़िंदगी बि नसीब थी, उहा ज़िंदगी असांखे क़बूल न आहे, उहा क़बूल न आहे।
असांजी आवाज़ धर्म जी आवाज़ आहे, सच जी आवाज़ आहे। तूं इहा आवाज़ दबाए नथो सघे। ये नंढा मासूम साहिबजादा जेके सिर्फ़ बजण आहिनि ऐं मासूम साहिबजादा उन्हनि ते केतिरा ज़ुल्म थिया हूंदा। उनजी दास्तान कथा में कवि करतार सिंह जेकी दर्द भरी ॿुधाई आहे, साध संगत जी हिकिड़ो हिकिड़ो अखर उनमें दर्द आहे। कवि करतार सिंह जी कथा सिर्फ ध्यान सां ॿुधणो आहे। असां मूवीज़ भी ॾिसंदा आहियूं। अॼुकल्ह जे दौर में मीडिया जो दौर आहे, सोशल मीडिया जो दौर आहे, पर कथा खे ज़रूर ॿुधो। कथा जो पंहिंजो महत्व आहे। तो गुरु ग्रंथ साहिब जी जेकी बख्शिश आहे, गुरु ग्रंथ साहिब जी बाणी आहे जेकी, उहा जिन्हनि जे हृदय में वसी, उहे इहे गुरु जा प्यारा हुया, गुरु जा सिख हुया, इन्हनि सब कुछ गुरु जे लाइ निछावर करे सघियो। भाई जीवन सिंह, भाई जेता जी, कल इन्ही ॻाल्हि जो दास ॿुधाए पियो। तो गुरु तेग बहादुर जी महाराज जो सेवक भाई सदानंद जो पुट हुयो भाई जेता जी, जंहिंजो नालो हुयो भाई जीवन सिंह जी। भाई जीवन सिंह जी जॾहिं गुरु तेग बहादुर जी महाराज जे घर में आयो, गुरु नानक जे घर में सेवा सिद्ध सतगुरनि ॾिसी करे उन्हनि खे नालो ॾिनो भाई जेता जी। भाई तो नालो आज भाई जेता जी आहे। तो जॾहिं असां इतिहास पढ़ंदा आहियूं, असांखे ख़बर आहे गुरु तेग बहादुर जी महाराज सां गॾु जेके शहीद थिया उन जा नाला भी असांखे ख़बर आहे। भाई सतीदास, भाई मतीदास, भाई दयाला जी। भाई दयाला जी के कुबती देग में विहारियो वियो ऐं भाई सतीदास के आरे सां कीड़ियो वियो। जॾहिं भाई मतीदास के कपा में वेड़े बाहि में साड़ियो वियो सतगुरु जे साम्हूं। तो ये कुर्बान थिया आहिनि धर्म जी ख़ातिर। पर एक ॿियो भी सिख हुयो, जेके इतिहासकार जंहिंजो ज़िक्र न कंदा आहिनि, अक्सर तो जे मिस थी वेंदी आहे ॻाल्हियूं। उहो सिख हुयो भाई जीवन सिंह जी। उहो भी कैद हुयो उन वक़्त। तो भाई जीवन सिंह जी गुरु तेग बहादुर जी महाराज सां कैद हुयो। तव्हां कॾहिं सोचो आहे गुरु तेग बहादुर जी महाराज जेको सलोक मेला नवां उच्चारण कयो, किथे उच्चारण कयो साईं? कैद में। ऐं तव्हां खे को सवाल कयो आहे साईं, कैद में जॾहिं हुया गुरु तेग बहादुर जी महाराज ऐं एॾो ज़ुल्म उन टाइम हुयो, औरंगज़ेब जी हुकूमत हुई, भला सलोक मेला नवां जी बाणी गुरु गोबिंद सिंह जी महाराज के 98 सालन जा हुया, उन्हनि तक कंहिं पहुचाई? कॾहिं तव्हां जी ॻाल्हि जो कोई सवाल कयो आहे कंहिं? तव्हांखे कोई कथा वीचार करण वारो जॾहिं ॿुधाईंदो आहे तो गुरु तेग बहादुर जी महाराज सलोक मेला नवां कैद में उच्चारण कई, कैद में लिखी। पर तव्हां उन्हनि को पुछो, उहा कैद में जेकी साहिबन बाणी लिखी, उहा नंढड़े गोबिंद राय 8-9 सालन ते पुॼाइण वारो कहिड़ो सिख हुयो? तव्हां उन्हनि को पुछो कॾहिं? तो इहो कारनामो